अचण वारी किस्तनि में दोस्तों पाण ॾिसंदासीं त तकरार ड्रामे जेका नेक्स्ट एपिसोड ईंदी इहा त हिकु बहितरीनु ऐं दिलचस्प थी चुकी आहे। पहिरीं ॻाल्हि त हाणे मीर जो नियापो मीर वटि पुॼी चुको आहे, यानी राणी जेको घुलण सां नियापो मोकिलियो। हाणे मीर घुलण सां को न को नियापो मोकिलींदो राणी सां राब्तो करण जी, ऐं राणी जेको आहे दोस्तों अन क़रीब नवाब खान कंहिं न कंहिं तरीक़े मीर ताईं पुॼाईंदो ऐं रस्तो साफ़ कराए ॾींदो ऐं इन खे वक़्त खे मुलविस कंदो, जीअं मीर इहो कमु करे वञे, राणी खे वठी वञे ऐं उनजो यकीन अची वञे मीर जो नवाब खान जे मथां त नवाब खान मूंसां सचो आहे। ऐं वक़्त खे हू नवाब खान चवंदो तूं भावल खे हिकु पासे वठी वञ त मीर पोइ इहो कमु करे वठे ऐं जेको आहे मीर जो मां जेको आहे भरोसो खटे वठां। पोइ ईअं थींदो दोस्तों, ऐं मीर चवंदो वाक़ई सम्झी बि वेंदो चाल खे, ऐं नवाब खान इहा चाल खेॾण वारो आहे। ऐं मूंसां वारा बि अचण वारे एपिसोड में जेल खां रिहा थी वेंदा, छाजे करे मीर उते बयानु मटे छॾींदो आहे ऐं हिकु ॿ हदनि खां पोइ मूसा ऐं दरिया खान बि छुटी ईंदा जेल मां। ऐं ॿी तरफ़ त वरी जेको आहे शेर अली ऐं जेको आहे सिजावल इन्हनि जी जंग जारी रहंदी ऐं इहे मुड़ंदा को न को फॾू कयूं ई कयूं वेठा रहंदा। ऐं राणी जेको आहे उहो चवंदी भावल खे तूं जेको आहे वक़्त खां हिकु पासे थी त तुंहिंजो ठाह हर कंहिं सां थी वेंदो, लेकिन इहो वक़्तु ठाह कोन थो करणु ॾिए।